भगवान चवनि था जेके घर में पंहिंजे भागवत रखंदा आहिनि ओतिरे समय तक उन्हनि जा पितर जेके आहिनि जेके गुज़ारे चुका आहिनि हिन संसार में शरीर रूप में न आहिनि जेके स्वर्गवासी थी चुका आहिनि उन्हनि जा पितर खीर घी माखी ऐं मिठा जल पीअंदा आहिनि जबकि तव्हां हिकिड़ो तिर जेतिरो बि दान न कयो आहे अञा हिकु गिलास पाणी बि कंहिंखे न पीआरियो पर घर में भागवत रखियव पूजन कयव मथो टेकियव हिकु श्लोक पढ़ी ॿुधी छॾियव त तव्हांजा पितर उते ईअं तृप्त थी वेंदा आहिनि। स्कंद पुराण में भगवान श्री कृष्ण जा वचन श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव। कोई प्रेमी भक्ता महात्मा आहे उनखे अगर कोई भागवत महापुराण ॾे जेके पढ़ंदा आहिनि जंहिं वटि कोन्हे ख़ासि कर उन ये तो केवल भागवत दान जी महिमा है। चो जय श्री कृष्ण। तो सतनी जिन जे सेवा जे द्वारा भागवत कथा थी हले ऐं सभई माण्हू अची करे तव्हां श्रवण था कयो तो उन परिवार ते अगर कृपा न थिए तो इन में संशय करण वारी ॻाल्हि न आहे उन ते निश्चित कृपा थींदी बांके बिहारी जी कृपा थींदी भागवत भगवान जी कृपा थींदी छो जे उहे अकेले न वेठा आहिनि बेड़े में ॿियनि खे बि विहारियो अथऊं इन करे इहो सभिनि खां वॾो दान चयो वियो आहे। हरे राम।